दोस्तों, अॼु मां तव्हांखे जिनसी बेरहमीअ जी हिकु अहिड़ी दास्तान ॿुधाइण थो चाहियां जेका इंसान जे ख़ासि तौर ते औरत जे उन्हनि जज़्बात सां तइल्लुक़ रखे थी जिन खे दुनिया जो मर्द सुठो नथो सम्झे। जिन जज़्बात खे सां खेॾण जे लाइ दुनिया जो मर्द उनखे हिकु रांदीको सम्झे थो। हू सम्झे थो त हुन जे जज़्बात जी का बि अहमियत कान्हे ऐं उन जे जज़्बात खे कहिड़े बि तरीक़े सां किथे बि पैसे जे ज़रिए या इक़्तिदार जे ज़रिए इस्तेमालु करे सघिजे थो ऐं इन में को हर्ज न आहे। औरत जी जेका बायोलॉजिकल फिगर आहे उन जे करे हुन जूं जेके कमज़ोर नसूं आहिनि उन्हनि नसुनि सां खेॾण जे लाइ सॼी दुनिया जी तारीख़ भरी पई आहे ऐं मर्दनि उन्हनि सां केतिरनि ई सदियुनि में, हर सदीअ में, हर नस्ल में ऐं हर क़ौम में हुन सां ज़ुल्म कया आहिनि। अहिड़ो ताज़ो कुझु सालनि खां तमामु वॾो नमूदार थियो आहे ऐं जंहिं दुनिया जे मीडिया खे असां सभिनी खे मीडिया जे ज़रिए तमामु घणो बाशऊर करे छॾियो आहे ऐं असांजूं अखियूं खोले छॾियूं आहिनि। उहो केस आहे जेफरी एप्स्टीन ऐं गिलिन मैक्सवेल जो। जेफरी एप्स्टीन हिकु तमामु वॾो यूनिवर्सिटियुनि जो डोनर हो ऐं तमामु वॾो माण्हू थी वियो, तमामु वॾो पैसे वारो माण्हू थी वियो। एतिरो त पैसे वारो माण्हू थी वियो जो हुन जा तहलकात दुनिया जे मुल्कनि जे सदर, वज़ीर एज़म ऐं जेके बादशाहतूं आहिनि, बादशाहतुनि जे शहज़ादनि ऐं उन्हनि जे मुख़्तलिफ़ मैनेजर्स सां दोस्ती थी वई ऐं हू हिकु तमामु वॾी पॉपुलर फिगर थी वियो। इन जे दौरान ई जॾहिं दौलत हुन जे खीसे में आई त हुन जूं जेके जिनसी नसूं आहिनि उहे तमामु घणियूं अॻिते अचणु लॻियूं। हुन सोचियो त आउं पंहिंजी दौलत सां पंहिंजी जिनसी नसुनि खे कीअं इस्तेमालु करे सघां थो, उन्हनि खे कीअं इंजॉय करे सघां थो। हुन इहो बि सोचियो त इन जिनसी अमल जे ज़रिए औरतुनि खे ख़रीद करे कीअं आउं दुनिया जे मुख़्तलिफ़ सियासी अॻवाननि खे जेके इक़्तिदार में आहिनि, जिन वटि वेल्थ जा तमामु वॾा ज़ख़ीरा आहिनि ऐं जिन जे हथ में तव्हांखे दौलतमंद बनाइण जे लाइ हू अॻिते अची सघनि था, हू इस्तेमालु करे सघनि था, उन्हनि खे बि हुन उहे छोकिरियूं सप्लाई करणु शुरू कयूं। हीअ दास्तान तमामु ग़मगीन आहे ऐं तमामु घणो तकलीफ़ ॾींदड़ आहे। इंसान जे जज़्बनि खे एतिरो त तकलीफ़ पहुचाए थी जो आउं नथो बयानु करे सघां त उन जे लाइ कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कजनि। ऐं इहा दास्तान ताज़ो इन जे करे बि हींअर तमामु घणो अॻियां नमूदार थी आहे जो हिकु तमामु बहितरीन औरत जेका हुन जे जिनसी बेरहमीअ जो हुन जे इदारे जे तरफ़ खां जिनसी बेरहमीअ जो शिकार थी, उन पंहिंजी ऑटोबायोग्राफी लिखी। उहा आहे वर्जीनिया ग्रेफ। पहिरीं मां वर्जीनिया ग्रेफ जी दास्तान ॿुधाइण खां पहिरीं मां तव्हांखे ॿुधायां त जेफरी एप्स्टीन कीअं जिनसी बेरहमीअ जी इहा तक़ाज़ा या इहा दास्तान शुरू कई। हुन फ्लोरिडा में पाम बीच हिकिड़ो इलाइक़ो आहे, उन में हिकु तमामु वॾो बंगलो ठारायो ऐं उते हुन ईअं शुरू कयो जो हुन पंहिंजी कोऑर्डिनेटर, जंहिंखे हू पंहिंजी गर्लफ्रेंड बि चवंदो हो, पर हुन जी ईअं चई सघिजे थो त सेक्सुअल अफेयर्स ऐं सेक्सुअल सप्लाई, सेक्सुअल ट्रैफिकिंग, औरतुनि जी ट्रैफिकिंग जे लाइ हुनखे मैनेजर करे रखियो ऐं उहा हुई गिलिन मैक्सवेल। उते उहो वॾो बंगलो ठाराए कॉलेजनि मां ऐं स्कूलनि मां छोकिरियुनि खे मसाज जे ज़रिए 200 पाउंड जो आसरो ॾेई उन बंगले में घुरायो। गिलिन मैक्सवेल छोकिरियुनि खे वञी परसूं कंदी हुई, उन्हनि सां मिलंदी हुई, स्कूल जूं छोकिरियूं जेके 16-17 सालनि जूं आहिनि, जिन सां बग़ैर बल्कि कंसेंट सां बि सेक्स करणु मना आहे। हिननि मुल्कनि में इहो कानून आहे त 18 साल खां घटि वारी छोकिरीअ सां को बि जिनसी अमल बग़ैर
इवन कंसेंट सां बि नथो करे सघिजे, छो जो हू उन्हनि जी ॿाराणो ज़हन हूंदो आहे। उन्हनि 16-17 सालनि जी छोकिरियुनि खे हुन चयो त तव्हांखे मसाज जी नौकिरी था ॾियूं, तव्हां हली हिन बगले में हलो, मां तव्हांखे वठी थी हलां, तव्हां हिकिड़े मर्द जी मसाज कयो ऐं उनजो तव्हांखे $200 ॾींदासीं। $200 हिकिड़े हाई स्कूल या हिकिड़े कॉलेज जी छोकिरी जे लाइ तमामु वॾो नाणो रखे थो। ऐं उन जो हुनखे आसिरो ॾेई उहो छोकिरीअ खे उते वठी वेंदी हुई, जिते जेफरी एप्स्टीन हिकिड़े बेड ते सुतो पियो आहे ऐं हू उघाड़ो सुतो पियो आहे ऐं उनखे उहा छोकिरी जेको आहे सो मसाज करे थी ऐं मसाज जे दौरान ई हुनखे हू कन्विंस करे सेक्स करे थो छॾे। त इहा जेका बेरहमी आहे उहा एतिरी शुरू थी जो रोज़ हुनखे हिकिड़ी नई छोकिरी खपंदी हुई ऐं रोज़ ग्लिन मैक्सवेल उनखे नई छोकिरी सप्लाई कंदी हुई। ऐं इहो सिलसिलो एतिरो शुरू थी वियो जो हुननि जी जेका इहा एक्टिविटी आहे उहा हिकिड़े बिज़नेस में तब्दील थी वई। अहिड़ी तरह सां बिज़नेस में तब्दील थी वई जो हुन पोइ मुख़्तलिफ़ प्राइम मिनिस्टर्स, मुख़्तलिफ़ मुल्कनि जे शहज़ादनि ऐं बादशाहनि खे दावत ॾेई घुरायो ऐं उते बि उन्हनि खे बि पोइ हुन 16-17 सालनि जूं छोकिरियूं सप्लाई कयूं ऐं उन्हनि सां बि उन्हनि जी हमबिस्तरी कराई। बहरहाल चवंदा आहिनि त चोर जा 29 ॾींहं ऐं साध जो 30 ॾींहुं। सो कुझु साल हुन इहा जिनसी बेरहमी उन्हनि छोकिरियुनि सां कई, मगर जॾहिं हीअ 2001 खां वठी 2006 ताईं, बल्कि 2015 ताईं हिननि जो इहो सिलसिलो हलियो। मगर उहे छोकिरियूं जॾहिं 30 जूं थियूं, जॾहिं 35 जूं थियूं, जॾहिं हू पंहिंजी हिकिड़े प्रैक्टिकल लाइफ में दाख़िल थियूं ऐं जॾहिं हुननि जूं इहे यादूं हुननि जे ज़हन ते सवार थी वयूं ऐं हुननि खे इन मां तकलीफ़ अचणु लॻी, हुननि छोकिरियुनि खे पंहिंजे वजूद मां इहा तकलीफ़ अचणु लॻी त हीउ छा हो जो जॾहिं मां मासूम छोकिरी हुअसि त मूंसां जेफरी एप्स्टीन या ॿियनि माण्हुनि मूंसां हीअ जिनसी बेरहमी पे कई ऐं मां कुझु नथे करे सघियसि। ऐं जॾहिं हुननि उहे कानून पढ़णु शुरू कया, जॾहिं हुननि इहो ॾिठो त असां त जेको आहे सो हीअ त वॾी जेका सेक्शुअल अब्यूज़ हुई ऐं हीअ त वॾो क्राइम हो, छो न असां हिन क्राइम खे रिपोर्ट करियूं। ऐं रिपोर्ट करण जे लाइ बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सोसाइटीअ जो जेको मिडिल क्लास जो माण्हू आहे उहो हिकिड़े तमामु वॾे माण्हू जे ख़िलाफ़ु रिपोर्ट करण में डिॼंदो आहे। उनखे ख़बर हूंदी आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ु एक्शन थी सघे थो ऐं मूंखे हू माराए बि सघे थो। पर इन्हनि सभिनी छोकिरियुनि में जेका सभिनी में सभ खां वधि में वधि बहादुर निकिती उहा हुई वर्जीनिया ग्रेफ। वर्जीनिया ग्रेफ जेको आहे सो 2015 में, हुन सां 2002 खां वठी 2006 ताईं, बल्कि हुनजो चवणु आहे त हुन सां 28 महीना इहा जिनसी बेरहमी कई वई ऐं हुनखे ख़बर न पवंदी ऐं हुन पैसा बि कमाया पे। हुन एतिरे क़दुरु ॿुधायो आहे त जेफरी एप्स्टीन ऐं ग्लिन मैक्सवेल उन्हनि खे छोकिरियुनि खे हिकु जहाज़ में वठी 2 कलाकनि जे जहाज़ में वठी जहाज़ जे दौरान जेको आहे उहा जिनसी बेरहमी कंदो हो ऐं उन्हनि सां उन्हनि जहाज़ में डॉक्टर्स हूंदा हुआ, गाइनेकोलॉजिस्ट हूंदा हुआ ऐं जेको आहे सो केटरर्स हूंदा हुआ ऐं माना त हर हिकु साइकाट्रिस्ट हूंदा हुआ ऐं उहे सभु उन जिनसी बेरहमीअ खे ॾिसंदा पिया हुआ, मगर कंहिंखे बि हिमत कान थींदी हुई त हू इन ते एक्शन खणनि, छाकाणि जो हू हिननि अंडर एज यानी 18 सालनि खां घटि वारनि छोकिरियुनि सां इहा मस्ती कंदो हो। त बहरहाल वर्जीनिया ग्रेफ जॾहिं वॾी थी 2015 में हुन फ्लोरिडा जे पुलिस स्टेशन ते ऐं कोर्ट में केस दाख़िल कयो जेफरी एप्स्टीन जे ख़िलाफ़। ऐं उन केस जे करे जेफरी एप्स्टीन तमामु घणो परेशान थियो ऐं उहो केस ऐं उन सां गॾु ॿियूं कई, हूअं त 1000 खनि छोकिरियूं उन जूं मुतासिर थी हूंदियूं, मगर 16 ॿियनि छोकिरियुनि बि उन जे ख़िलाफ़ु केस दाख़िल कयो। ऐं कुझु ई सालनि में मीडिया बि उन्हनि खां इंटरव्यूज़ कंदी रही ऐं कोर्ट में बि एविडेंसिस थींदा रहिया ऐं कुझु ई सालनि में कोर्ट जेफरी एप्स्टीन जे ख़िलाफ़ु केस जेको आहे फ़ैसिलो ॿुधायो उमिरि क़ैद जो ऐं हुनखे जेल में विधो वियो। जेल में
2018 में हू जेल में वियो ऐं 2019 में हुनजी ख़ुदकुशी ॾेखारे वई। यानी आउं सम्झां थो हुनजी ख़ुदकुशी ॾेखारी वई, छो जो हुन जा जेके केसिस हुआ उहो दुनिया जे मुख़्तलिफ़ वॾनि सियासी अॻुवाननि सां हुआ ऐं उन्हनि खे यकीन हो त हीउ हाणे सभई एविडेंसिस असांजा ॾींदो। तंहिंजे करे हुनखे कंहिं बि तरह सां जेल में मारायो वियो ऐं उहा छाकाणि जो हुनजी ख़ुदकुशी जो जेको अमल हो ऐं या जेका हुनजी जेका एक्शन हो उहो किथे बि वीडियो में न ॾेखारियो वियो आहे। हुनजी मरण जो अमल ॾेखारियो वियो आहे ऐं मरण खां अॻु वारी जेका सूरत हाल आहे उहा ॾेखारी वई आहे, मगर हुन कीअं पंहिंजो पाण खे ज़हर ॾिनो या पंहिंजो पाण खे मारियो उहो किथे बि ॾेखारियो कोन वियो आहे। बहरहाल जेफरी एप्स्टीन 2019 में मरी वियो। हाणे जॾहिं हू मरी वियो त उहे छोकिरियूं ॿियनि खे त छॾियो, मगर जेका वर्जीनिया ग्रेफ हुई, जेका हिन वक़्तु हिकु तमामु वॾी राइटर आहे, उन पंहिंजी ऑटोबायोग्राफी लिखी आहे ऐं उनजी ऑटोबायोग्राफी जो कुझु हिसा मूं पढ़िया आहिनि। जेका ऑटोबायोग्राफी जेका उनजी हींअर छपी आहे, उनजी ख़ुदकुशी खां पोइ हुन अप्रैल में ख़ुदकुशी कई आहे, मगर उनजी दास्तान कुझु हिन तरह सां आहे जो एक्चुअली हुन पोइ वरी 2021 में जेको आहे सो जेको बर्तानिया जो जेको किंग आहे उनजो भाउ एंड्रयू, प्रिंस एंड्रयू, उनजे ख़िलाफ़ बि फ्लोरिडा जे पुलिस स्टेशन ते ऐं कोर्ट में केस दाख़िल कयो त हिन मूंसां 17 सालनि जी आउं हुयसि ऐं हिन मूंसां जिन्सी बेरहमी कई, जेका आउं हिन जे ॻाल्हियुनि में ऐं हिन जी दौलत जे आड़ में आउं अची वियुसि ऐं उन जा हुन सबूत ॾियणु शुरू कया। हुन कुझु फ़ोटोज़ ॾिना जेके अञा ताईं बि मुख़्तलिफ़ टीवीअ जे चैनल्स ते हलनि था ऐं हुन पंहिंजे मेमोइर्स में कुझु जेके आहिनि से डायलॉग लिखिया ऐं हुन ॿुधायो त हिकिड़े दफ़ा हुन मूंसां हिते लंडन में जिन्सी बेरहमी कई संदसि घर ते, ॿिए दफ़ा जेफरी एप्स्टीन जे घर में न्यूयॉर्क में जिन्सी बेरहमी कई ऐं टे दफ़ा जेको हुनजो पाम बीच जंहिंखे चकरो बि चई सघिजे थो उते वञी जेको आहे सो हिनखे घुरायो वियो ऐं उते बि हुन सां हुन जिन्सी बेरहमी कई। हुन हिकिड़े वज़ीर एज़म जो बि ज़िक्र कयो आहे त हिकिड़ो मुल्क जो हिकु वज़ीर एज़म हो, उन बि हुन सां तमामु घणी सख़्तीअ सां जेको आहे सो सेक्सुअल इंटरकोर्स कयो ऐं उहो इन लाइ कयईं, उन लाइ उहो चए थी त हुन मूंसां बेड में मूंसां सख़्ती कई, जॾहिं त प्रिंस एंड्रयू हुन चयो त मूंसां बिस्तर में हुन सख़्ती कान कई। बहरहाल इहो केस जॾहिं हुन कयो 2021 में त इहा ॻाल्हि तमामु घणी आलम आश्कार थी वई ऐं ब्रिटेन में बि जेको आहे सो जेके राइट्स आहिनि माण्हुनि जा, औरतुनि जा जेके राइट्स आहिनि, उन हिसाब सां इहो हिकु तमामु वॾो जुर्म सम्झो वञे थो ऐं इन जी या त 7 साल सज़ा थींदी आहे जेकॾहिं कोई मर्द कंहिं औरत खे छेड़े थो बग़ैर मर्ज़ीअ जे, रुगो उन सां अखियुनि में मिलाए थो या सेक्सुअल जेके इशारा थो करे, उन जी बि 7 साल सज़ा आहे बर्तानिया में। यानी उहो अमल करण त बाद जी ॻाल्हि आहे, मगर सिर्फ़ु हिकिड़ो उनखे इशारा करण, मसलन कंहिं ऑफिस में जेकॾहिं को मर्द कंहिं औरत खे सां गॾु कमु करे थो ऐं गॾु कमु कंदे हुनखे तुफ़ा ॾिए थो ऐं हुनखे गैर ज़रूरी हथ थो लाहे या हुनखे चए थो तूं मूंसां गॾु हल ज़ोरीअ, या हुनजो उहो राज़ी हुजण खां सवाइ, त इहो बि जेको आहे जुर्म आहे। इन जी जुर्म जी सज़ा 7 साल आहे, मगर जेकॾहिं हू ज़ोरीअ वञी को करे थो जेके रेप चइबो आहे या ज़िना चइबी आहे, उहो उनजो जेको उनजी जेका सज़ा आहे उहा उमिरि क़ैद आहे, यानी सही जेसि ताईं मरे न तेसि ताईं उहो जेको आहे जेल में हूंदो। त इन केस जे करे जॾहिं वर्जीनिया गिरफ़ जेको इहो केस कयो त उन जे केस जे करे जेको क्वीन हुई जेका हींअर गुज़ारे वई आहे, उन प्रिंस एंड्रयू जी जेका मिलिट्री उहिदा हुआ, यानी फ़ौजी उहिदा जेके हुनखे मिलियल हुआ, छाकाणि हू हिकु फ़ौजी बि रहियो, उहे हुनखे उहिदा यानी हुनखे लक़ब मिलियल हुआ, उहे हुनखां वठी छॾिया। हाणे वरी जॾहिं ॻाल्हि अञा वधीक थी, ज़ाहिर आहे हींअर 25 थी वई आहे ऐं हुनजा मेमोइर्स छपिजी विया आहिनि ऐं ताज़ो अप्रैल में वर्जीनिया गिरफ़ ऑस्ट्रेलिया में ख़ुदकुशी करे छॾी आहे। हाणे वर्जीनिया गिरफ़ जी कहाणी कुझु हिन तरह सां आहे त हुन जेके पंहिंजा मेमोइर्स लिखिया आहिनि उन में हुन इहो बि लिखियो आहे त जॾहिं हू 7 सालनि जी हुई त हुनजे पीउ हुन सां जिन्सी बेरहमी करण जी कोशिशि कई हुई।
उन खां पोइ हुनखे रोडनि ते माण्हुनि इस्तेमालु कयो हो, जंहिंजे करे बि हुननि उहो ट्रामा में रही हुई ऐं उहो उन जे बारे में बि हुन पंहिंजे किताब में लिखियो आहे ऐं इंतिहाई ॾुख ऐं सच सां हुनजो किताबु लिखियलु आहे। ऐं उन खां पोइ वरी जॾहिं ही केस थियो त पोइ जॾहिं हिन जो केस कयो हो त उन सां हुन हिकिड़े माण्हूअ अमेरिका में शादी कई ऐं उनखे हू वठी ऑस्ट्रेलिया हली वियो, यानी हू पर्थ में रहंदा हुआ, ऑस्ट्रेलिया जे शहर पर्थ में रहंदा हुआ ऐं उन सां हुन ख़ुशी ख़ुशी ज़िंदगी गुज़ारणु शुरू कई ऐं हुनखे मोहबत ॾियणु शुरू कई ऐं हुन सां सुठो ज़िंदगी गुज़ारणु शुरू कई। एतिरे क़दुरु हुनखे मोहबत ॾियणु शुरू कई जो हुन सां जेके इहे ट्रामा हुआ, जेके हुन सां इहे तकलीफ़ूं हुयूं, उनखे उहे आहिस्ते आहिस्ते विसरणु लॻियूं ऐं हुन हिकु स्टेज ते मीडिया वारनि ऐं माण्हुनि जा फ़ोनूं अटेंड करण बि छॾे ॾिनियूं। हुन चयो त बाबा आऊं हाणे पंहिंजी ज़िंदगी बि गुज़ारियां, उहो जेके मां केस कया आहिनि उहे जेके आहिनि से पंहिंजी जॻह ते हलनि पिया, छाकाणि जो हुन हिकिड़ी तंज़ीम बि ठाही हुई, उनजो नालो आहे विक्टिम्स ऑफ फ्यू साइलेंस। हिकिड़ी NGO ठाही वई जिन बि औरतुनि सां जिनसी बेरहमी करी थी वञे उन्हनि जो आवाज़ उभारण लाइ हुन हिकिड़ी तंज़ीम ठाही हुई। जीअं पाण वटि सिंध में ऐं पाकिस्तान में जीअं वुमन एक्शन फोरम आहे, तीअं हीअ वरी हिकु हिन वर्जीनिया गिर्फ पंहिंजी हिकिड़ी तंज़ीम ठाही हुई, विक्टिम्स ऑफ फ्यू साइलेंस। उनखे उहा बहरहाल खणंदी रही ऐं उन पंहिंजे मुड़ुस सां गॾु पर्थ में रही पई हुई ऐं हू केस पंहिंजी जॻह ते हलंदा रहिया ऐं हींअर बि उन प्रिंस एंड्रयू जेको आहे सो उनजो तमामु घणो शिकार थियो आहे इन ॻाल्हि जो। उनजे करे बर्तानिया में, न सिर्फ़ु बर्तानिया में मगर ज़ाहिर आहे त कैनेडा जी बि जो बि किंग इहो ई आहे, या जेका मोनार्की आहे UK जी, कैनेडा जी बि मोनार्की आहे, ऑस्ट्रेलिया जी बि आहे, त उते बि हुनजी जेका सा मतिलबु रेपुटेशन ख़राबु थी आहे ऐं मीडिया सॼी CNN, BBC ऐं नंढा नंढा चैनल, नंढा नंढा यूट्यूबर्स, उहे बि जेको आहे सो हुनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण ऐं लिखणु लॻा आहिनि। त प्रिंस एंड्रयू हाणे तमामु घणी ॿुॾत जो शिकार आहे ऐं इंटरव्यूज़ में विफले थो। सो हिन कहाणी जी जेका असुलु ॻाल्हि आहे जेका आउं करणु चाहियां थो उहा इहा आहे त वर्जीनिया गिर्फ जेका पंहिंजे मुड़ुस सां 3 ॿारनि जी माउ हुई, मुंहिंजे मुड़ुस सां ऑस्ट्रेलिया में अची रही, त इहो गुमान आहे त उनजे मुड़ुस खे कंहिं माण्हू रिश्वत ॾिनी, थी सघे थो जेफरी एप्स्टीन या प्रिंस एंड्रयू ॾिनी हुजे, त हू पंहिंजी ज़ाल खे न्यूयॉर्क मां वठी ऑस्ट्रेलिया हली वञे। हुननि शिफ्ट कयो आहे 2021 में या 22 में ऐं 2025 जी मार्च में हिननि ॿिन्ही ज़ाल मुड़ुस जे दरमियान झगड़ो थी पियो आहे ऐं उन झगड़े जे दौरान हुन पंहिंजी ज़ाल खे मारियो आहे ऐं उन मारण जे बावजूदि जेके ज़ख़्म आहिनि उन्हनि जा फ़ोटू आया आहिनि जेके हुन जे वर्जीनिया गिर्फ जे चहिरे ते लॻल आहिनि ऐं उन जे बावजूदि हुन जीअं ई हुनखे मारियो त वर्जीनिया गिर्फ पुलिस स्टेशन ते फ़ोन करे ॿुधायो त मूंसां डोमेस्टिक वायलेंस थियो आहे। पुलिस इन्वेस्टिगेट कयो ऐं वर्जीनिया गिर्फ खे कसूरवार ठहिराए ऐं उनजे मुड़ुस रॉबर्ट खे छॾे ॾिनई ऐं हुन जो फ़ैसिलो कयो। कोर्ट जेका नंढी कोर्ट, नंढो जुर्म हो, मतिलबु आहे त नंढी लेवल जी कोर्ट हुई, उन जो फ़ैसिलो कयो त वर्जीनिया गिर्फ पंहिंजे मुड़ुस खां 25 मीटर परे रहंदी ऐं उन जा ॿार उन जे पीउ खे ॾिना वेंदा। उनखे 3 ॿार हुआ ऐं उहे 3 ॿारनि जी माउ हुई। त हाणे जॾहिं होॾां ॿिए घर में हली वई त महीने जे अंदरि मार्च में हिननि जो इहो फ़ैसिलो थियो ऐं अप्रैल 2025 में हिननि इहो ॿुधायो त वर्जीनिया गिर्फ ख़ुदकुशी करे छॾी आहे ऐं हुनजो भाउ ऐं हुनजी जेके भाभियूं आहिनि, 2 भाउ आहिनि ऐं 2 भाभियूं आहिनि जेके अॼुकल्ह तमामु मुख़्तलिफ़ चैनल्स ते इंटरव्यू ॾियनि था, उहे चवनि पिया त हुनखे पंहिंजे ॿारनि सां एतिरी मोहबत हुई जो हू इहा बर्दाश्त न करे सघी। अॻु में ई हुन पंहिंजी ज़िंदगीअ में तमामु घणा ॾुख ॾिठा, पर जॾहिं हुन खां ॿार बि खसिया विया त थी सघे थो हुन ख़ुदकुशी करे छॾी हुजे। मगर हुनजो GP ऐं यानी जेको हुनजो डॉक्टर आहे ऐं जंहिं खां हू थेरेपी कराईंदी हुई,
उन्हनि खे हुन क्लियर लफ़्ज़नि में चयो आहे त मूंखे मारण जी कोशिशि कई पई वञे, मूंखे माण्हू धमकियूं ॾियनि पिया त जेकॾहिं मुंहिंजो मौत अची वञे त उनखे ख़ुदकुशी करार न ॾिनो वञे। इहे लफ़्ज़ हुन जे मेमोइर्स में बि छपिया आहिनि ऐं हुन जा कई जेके दोस्त आहिनि उहे बि चवनि पिया। त बहरहाल जेफरी एप्स्टीन जी ख़ुदकुशी ऐं वर्जीनिया गिरफ्ट जी ख़ुदकुशी, इहे ॿई शकी ख़ुदकुशियूं आहिनि। इहे तमामु वॾो मुमकिन आहे त उन्हनि माण्हुनि मारायो आहे जिन जा हू वॾे में वॾा शाहिद हुआ। मसलन ॻाल्हि जो चवण जो ही आहे त जिन नाज़ुक हालात में औरत गुज़रे थी, जॾहिं हुन सां ज़ोरीअ जिस्मी हमबिस्तरी कई थी वञे, त उहो जेको ज़ोरीअ जो जेको अमल आहे उहो हुन जे लाइ तमामु घणो तकलीफ़ जा आहे। ऐं उन तकलीफ़ खे जॾहिं हूअ एक्सप्रेस करे थी, जॾहिं हूअ उनजो इज़हार करे थी, त उहो तकलीफ़ ॾियण वारा जेके आहिनि उहे पंहिंजी दौलत ऐं पंहिंजे इक़्तिदार जे वसीले हुन जे उन इज़हार खे बि रस्तो नथा ॾियनि जो हूअ उनजो इज़हार करे सघे। मतिलबु ॻाल्हि जो हीअ आहे, मुंहिंजे हिन सॼे अॼु जी कहाणी तव्हांखे ॿुधाइण जो मक़सदु हीअ आहे त जेके हिसास जज़्बा औरत जा मुहबत जे बारे में आहिनि ऐं जेको जिन्सी अमल आहे उहो मुहबत जो हिकिड़ो अमल आहे, त उनखे जेके आहिनि से असांखे सोचणु घुरिजे।